जंहिं वक़्तु लुकुन में लूसाटियल मज़दूर मिलनि मां निकिरनि था, जंहिं वक़्तु ॾुखनि में दुहाटियल इंसान ॻिलनि मां निकिरनि था, मां पंहिंजी तंद तपायां थो ऐं दर्द दिलनि मां निकिरनि था। नाज़रीन, नासपुर प्रोग्राम सां गॾु मां आहियां तस्वीर संदीलो ऐं मूंसां गॾु सिंध जा आलिम अकाबर प्रोफेसर केएस नागपाल साहब जन आहिनि। अॼु छाकाणि त सॼी दुनिया मज़दूरनि जो ॾींहुं मल्हाए रही आहे, असां उन सिलसिले में मज़दूरनि खे बि भेटाड़ींदासीं ऐं उन सां गॾोगॾु असांजी सिंध जे अंदरि जेको हिकिड़ो गंदो रवाज ऐं रुझान ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे, हिकिड़ो करप्शन जो ऐं पैसे जे पोयां जेका ड्रोड़ आहे, पैसे कमाइण जी अमीर थियण वारी जेका ड्रोड़ आहे, जेका कोशिशि आहे, ऐं असीं ॿियनि खे पोइ ते धिके, ॿियनि खे लताड़े ऐं हर शइ खे लताड़े, असीं रिश्तनि नातनि खे, समाजी क़दरुनि खे लताड़े ऐं असीं पंहिंजो पाण खे बि लताड़े ऐं जॾहिं पैसे जे पुठियां पऊं था पिया त उन में ज़िंदगीअ जो ऐं ज़िंदगीअ जी अहमियत जो अंदाज़ो तव्हां पाण लॻाए सघो था त कल्ह जा जेके कंगला माण्हू हुया, जेके कुझु बि न हुया, कखपति मां करोड़पति कीअं बणिजी विया आहिनि। ख़ासि करे पीपुल्स पार्टी जे हिननि 7 सालनि जे अंदरि जेके खाता तबाह थिया आहिनि, जेके इदारा तबाह थिया आहिनि, जेके रक़मूं ऐं फंड खुर्द बुर्द थिया आहिनि ऐं उन मां चंद माण्हू त अमीर थिया आहिनि, पर हिन देश जी ग़रीबी जेका आहे, मिसकिनी जेका आहे, मुफ़लसी जेका आहे, उहा वधी आहे। उन जे नतीजे में असीं इन्हनि ॿिन्ही मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं। प्रोफेसर साहब, मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे, मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां त सॼी मीडिया ऐं सॼी दुनिया में छा छा कहिड़ियूं तक़रीबूं थियूं आहिनि उन्हनि खे भेटा ॾियण जे लाइ, पर असां कहिड़े नमूने सां इन्हनि माण्हुनि खे, तव्हां कहिड़े नमूने सां उन्हनि माण्हुनि खे, मज़दूरनि खे जेको आहे भेटा ॾींदा? साईं, अॼु जी सुधरियल दुनिया अंदर में तकलीफ़ बि थिए थी। एयर कंडीशन होटल्स में तमामु पुरवकार तरीक़े सां बहितरीन लिबास पाए असां मज़दूरनि जे ॾींहंनि ते सेमिनार कयूं था। रस्ते मां ईंदे मज़दूरनि खे कमु कंदे ॾिसंदो थो अचां। अॼु मोकल आहे, अॼु मज़दूरनि जे नाले ते सॼी दुनिया जी मोकल आहे। रिक्शा वारो चए पियो त साईं भला अॼु रस्ता ख़ाली छो आहिनि, याने उनखे ख़बर ई न आहे त मज़दूरनि जो ॾींहुं आहे। चयोमांसि त अॼु पहिरीं मई आहे, मज़दूरनि जो ॾींहुं आहे, त चए पियो असां त कमु था कयूं। जेकॾहिं असांजो ॾींहुं आहे त असांखे मालिक 1000 रुपया ॾे, हुनजा ओरिजिनल लफ़्ज़ थो ॿुधायां, 1000 रुपया ॾियां त मां घटि में घटि पंहिंजे बच्चनि सां काॾे तफ़रीह करणु वञा, आराम कयां, मूंखे लॻे हा त अॼु मुंहिंजो ॾींहुं आहे। ॾाढो अफ़सोस थियो त हीअ आहे जंहिं ते गुज़रे थी उहो छा थो महसूसु करे, ऐं उहो वरी बि साॻी लोड़ में आहे, साॻी जाखोड़ में आहे, ऐं उन जे नाले ते जेका मोकल आहे उन में इहे कामोरा उहा ऑफिसर चाहे ऐं उहे अयाश था कनि, आराम ऐं सुकून था कनि उहे। त मां उहो थो चवां त हिन दुनिया जा पंहिंजा बिचा पढ़ाई जा अजीब तरीक़ा आहिनि। हिकिड़े 60-65 साल जो पोड़ो अछी ॾाढ़ी सां गाॾे खे गेले पियो, मां सुबुह जी ख़बर थो ॿुधायां, पुठियां उन गाॾे ते सथियूं पयूं ॿोरियूं। उनखां इंटरव्यू वरितो त पघर खे उघी हथ सां ऐं चए पियो त मां कॾहिं 200 कमाईंदो आहियां, कॾहिं 300 कमाईंदो आहियां। हेॾे ॾुकर जे ज़माने में 200 रुपया खणी बचनि लाइ जंहिं वटि 6 बचा हुजनि, मानी बि न खाई सघंदो। ऐं उहो अॼोके ॾींहं में ओड़े तरीक़े सां कमु थो करे। दुनिया खे ख़ूबसूरत करण वारा ताजमहल खां वेंदे 7 अजूबा जेके दुनिया में आहिनि, तव्हांजो हेॾे बिल्डिंग्स जेके ठहियूं आहिनि, हे ऑफिसूं, हे 5 स्टार होटल जंहिंमें त सेमिनार त असां वेही कयूं, इहे मज़दूर ठाहिनि था ऐं उहे बुख मरनि था। साहिर चयो, फटा पड़ता है जोबन जिनका, ये खेत लहलहाते खेत, इनमें फ़क़त भूख उगा करती है। हारी जेको अन्न पाए थो, रता कढे थो, रेज ॾे थो। या हुन निमाणे सिंधीअ जो आहे हिकिड़ो त पथर ढोईंदे कोल्हण सोचियो, ॼण सारो जग तगारी आहे। हुन लाइ साॻी सॼी दुनिया जेका आहे तगारी जे बराबरि आहे जेका उहा खणे। अॼोके मज़दूरनि जे ॾींहं ते मज़दूरनि खे त ख़बर बि कान्हे। हे मां तोखे रियल फस्ट हैंड नॉलेज ॿुधाई त असांजो ॾींहुं आहे, असां त ओड़े ई वेल में आहियूं ऐं हू अफोर्ड नथा करे सघनि छुटी करणु। ऐं जेकॾहिं मोकल कंदा बचा हुनजा बुख मरंदा, चुल्ह कीअं ॿरंदी साईं? हेड़े निज़ाम में, हेड़े लुट मार जे ऐं रहज़नी वारे हिन ज़माने में उहो पोरियत। हिकिड़ो कॉलर आहे प्रोफेसर साहिब, जेकॾहिं इजाज़त हुजे त काल वठूं, हुन खां पुछूं। जी दादा, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पंहिंजो नालो ॿुधायो, पंहिंजे शहर जो नालो, पोइ सुवाल कयो। हा तस्वीर मां गुलाम में त संजरानी थो ॻाल्हायां, जाम नवाज़ली ज़िले सांगड़ खां। जी जी। हा सर, असां बि महिनत कश आहियूं, हारी माण्हू आहियूं। सुबुह जो 5 बजे उथूं था, शाम जो तक़रीबन 7 बजे वापसि ॻोठ वरंदा आहियूं।
ऐं असांजो बि कुझु सूर आहे, असांजो बि कुझु दर्द आहे, कुझु ॿुधंदो सर? ॾाढो ॾाढो ॿुधंदासीं। असांजो प्रोग्राम बि तव्हांजे लाइ या त तव्हांजा ॾुख सूर ऐं नासूर जेके हिन समाज जा आहिनि ऐं निज़ाम जा आहिनि उहे असां ॿुधूं ऐं ॿुधायूं। हा सर, मुंहिंजो अर्ज़ु आहे त मां हिकिड़ो नंढिड़ो काश्तकार आहियां जॾहिं 5-10 एकड़ मुंहिंजी 8 एकड़ ज़मीन आहे। मूं उन में सिर्फ़ु कमंद पोखियो, तक़रीबन 7-8 टालियूं थियूं हुयूं कमंद जूं। पोइ कणिक बि कोन पोखी, मुंहिंजो हाणे कमंद पोखियां थो, कमंद जा पैसा मिलंदा त असां कणिक वठंदासीं पंहिंजे घरनि लाइ ऐं पंहिंजे बचनि लाइ। तो तक़रीबन 5 महीना थिया आहिनि। ज़लदारी जी मिल आहे, टंडो अलियार शुगर मिल, टंडो अलियार आसिफ ज़लदारी जी मिल आहे। 5 महीना थिया आहिनि, परमिट न पिया ॾियनि, हिकिड़ो रुपयो बि कोन मोकिलियो अथनि। असां तमामु घणा परेशान लॻा पियो, कणिक बि असां पंहिंजे बचनि लाइ कोन वठी सघियासीं। जेके हुकुमरान आहिनि हिननि जो फर्ज़ु आहे असांजा सूर जेके सल असांखे ख़तमु कनि, पर जेके हुकुमरान आहिनि असांजा जेके मज़दूर आहियूं, महिनत कश आहियूं, असांजो सहारो बणिजनि, पर सहारो न, पर ही त अज़ाब बणियो वेठा आहिनि आसिफ ज़लदारी वारा शुगर मिल। 5 महीना त रुपयो बि पेमेंट कोन मोकिलियो। असां पंहिंजो बकरियूं माल मटा खपाए मज़दूरनि खे ॾिनोसीं, किराया टाले जा मोकिलियासीं, पंहिंजा घर जा पैसा भरियासीं, पर 5 महीना थिया आहिनि शुगर मिल पैसा पेमेंट ई नथी करे। असां ग़रीब माण्हू कणिक बि कोन वठी सघियासीं। जो असांजो अॼु आलमी ॾींहुं आहे मज़दूरनि जो, इहे असांजे बहाने ते मज़दूर अॼु बि मज़दूर पंहिंजी मज़दूरी ते जेको सुबुह जो कमाए थो, शाम जो पंहिंजे बचनि लाइ अटो जेको वठंदो आहे। मज़दूरनि जे आलमी ॾींहंनि जे बहाने ते वॾा वॾा ऑफिसर, वॾा जेके फैक्टर जेके आहिनि, उहे उन्हनि जी मोकल आहे। असां त महिनत अॼु बि सभु सवेरो थियासीं, सॼो ॾींहुं कम ते हुआसीं, बनी ते हींअर गुड कढे पोइ जी हींअर आया आहियूं। महिरबानी, तव्हांजी इहा ॻाल्हि बिल्कुलु निसोरो सच आहे। ऐं इहो जेको चई सुबुह खां वठी निकिरूं था, मां हिकिड़ो शेर लिखियो हो, जीअं ॻोठ खे हारी खे मां ॾिठो त हर पांजारी हथ में निकितो सुबुह सवेरो, मोटियो सांझीअ वेल जो मिटीअ में मेरो, दर्दनि जो देरो आहे हिन जी ज़िंदगी। सो हाणे ही पंहिंजे दर्दनि जी ॻाल्हि जेका बिल्कुलु कई। असांखे इहो त ॾिसो न, हिकिड़ी पिक्टोरियल सीन आहे, असां सभु ॼाणूं था। अधे जी दां जेका असां ॿुधीसीं, उन लाइ मां हर वस वारे लाइ इहो अर्ज़ु रखंदुसि, पंहिंजे लाइ बि, तव्हांजे लाइ बि, ऐं ख़ासि करे उहे ऑफिसर या उहे मालिक जिन वटि मज़दूर कमु कनि था, उहे गैर सरकारी हुजनि या सरकारी, जेके माण्हू असांखे खाराइनि था, असांखे ही आरामदायक जॻहियूं ठाहे ॾियनि था, असांजूं मिलियूं हलाइनि था, उहे असांजा पालींदड़ आहिनि, रब पालींदड़ आहे बेशक, पर सचाई सां ॾिसो, अखियूं खोले ॾिसूं। असांखे घटि में घटि उन्हनि जे लाइ दिलि में दर्द, हिकिड़ो अहसासु त हुजणु घुरिजे जी पोरियत जी इज़त कजे। असां फोरन लालचिन करप्ट माण्हुनि समग्रनि जी इज़त था कयूं, छो त वॾी गाॾी मां लहनि था पिया। असांजे शऊर खे छा थी वियो आहे? मां रुगो इहो अर्ज़ु थो रखां त जेके बि हथ सां पोरियो कंदड़ माण्हू असांजे साम्हूं अचनि था, तव्हां जिन खां सब्ज़ी था वठो, मां पंहिंजे फेसबुक ते लिखियो, निटाण उस में गाॾे ते केला पिया आहिनि, अधु गाॾे ते सुम्ही पियो आहे। मां रुगो इहो लिखियो त महिरबानी करे हिननि सां बार्गेनिंग न कयो, थी सघे त हुननि खे टिप बि ॾियो त बाबा 18 रुपए जा 4 केला आहिनि त तव्हां हुनखे 20 रुपया ॾियो। असां बहस ऐं ज़िद जेको कंदा आहियूं सब्ज़ी वारे सां कंदासीं, जेको रेड़ी ते, ऐं असां टिपूं वॾनि होटलनि ते वञी वॾियूं ॾेई ईंदासीं त कलर लाइन ते आहे त उनजे शऊर खे ॿुधूं, उनजी दर्द जी दाह खे ॿुधूं। जी केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जैकबाबाद मां अब्दुल हई सूमरो अर्ज़ कयां पियो। जी जी अब्दुल हई सूमरो साईं, सभ खां पहिरियां मां एप्रिशिएट कयां थो ऐं तव्हांखे लख लख वाधाऊं हुजनि जो मज़दूरनि जे हवाले सां तव्हां अॼु स्पेशल लाइव प्रोग्राम करे रहिया आहियो। सो अर्ज़ु इहो आहे त साईं तमामु हिकु सीनियर ऐं तज़िया निगार, ऐं साईं खे मां हमेशह ॿुधंदो रहंदो आहियां ऐं माशाअल्लाह जा प्रोग्राम बि काफ़ी ॾिठा आहिनि। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त पूरी दुनिया में ऐं ख़ुसूसन असांजे पाकिस्तान में लेबर डे त मल्हायो पियो वञे, छा इहा ॾाढाई न आहे अॼु जे मज़दूर सां त उन्हनि जे लाइ हिकु सेमिनार को ठाहे, 2 रैलियूं कढी, हिकिड़ो ड्रामो रचाए करे जे अंदाज़ में पेश कई थी वञे, उनखे भेटा इहा उन्हनि सां ॾाढाई न आहे। छाकाणि जो अॼु इन अहिड़े वॾे ॾींहं ते बि मज़दूर, ख़ुसूसन नंढड़ा ॿार जेके मज़दूरी कंदे नज़र अचनि था, ऐं ज़ाहिर आहे इन मां इहो लॻे थो त मज़दूर वटि 2 वक़्तनि जी मानी न आहे जो अॼु इन ॾींहं खे सेलिब्रेट करण जे बजाए उहो होटलुनि ते उहो वॾियूं गोरियूं खणी मिलुनि ते कमु करे थो। इन जो असल कारण छा आहे, ऐं जेके मुल्क जे अंदरि क़ाइदा कानून आहिनि उहे किथे आहिनि, उन्हनि ते इम्प्लीमेंट छो न पियो थिए?
महिरबानी अदा महिरबानी अब्दुल हई सुमरो अदा साहब मां तव्हांजी ॻाल्हि खां 100% सहमत आहियां। मां इहे ॻाल्हियूं करे बि चुको आहियां, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी जेको अंदरि में मूंखे दर्द आहे, जेको रोज़ मां ॾिसंदो आहियां पहिरीं मई खां सवाइ बि, उहो इहो आहे त सुबुह जो जेके बि माण्हू कम ते वञनि था, मां DJ कॉलेज पढ़णु वेंदो हुउमि त मां उते मेन जेको फ्रेस्को चौक आहे उन ते मज़दूर वेठा आहिनि रंग करण खां पंहिंजे हथ में खणी। तव्हां जिते बि ॾिसो असांजे पिड़ियूं ॻोठनि में सिंध में इंटीरियर जेके असांजा शहर वहाण आहिनि, पिड़ियुनि ते अची मज़दूर वीचारा वेहंदा आहिनि कोडरियूं खणी रंग जा सामान। मुंहिंजे अखियुनि में उहे सुपना अटकंदा आहिनि त जॾहिं हे घर खाली वेंदा, यानी जिन खे मज़दूरी नथी मिले, सभिनी खे त नथी मिले, पर पेट त मानी घुरे थो न, बच्चा त मानी घुरंदा। साईं हिननि वॾनि शहरनि में जीअं उन माल जूं पीढ़ियूं लॻंदियूं आहिनि, मज़दूरनि जूं पीढ़ियूं थियूं लॻनि, वीचारा वेठा आहिनि छा सॼो सॼो ॾींहुं अखियुनि सां मां उहो थो चवां त मूंखे हिन ॾींहं ते उहो दर्द वधीक यादि थो अब्दुल अचे। हई सुमरे साहिब जो सुवाल हुयो त इहो हुयो त हीउ ॾींहुं मज़दूरनि जो आहे ऐं मज़दूर उन साॻी लोड़ में आहिनि ऐं इहो ॾींहुं मल्हाइनि था आराम पसंदि माण्हू ऐं हराम खोर माण्हू उहे ॾींहुं मल्हाइनि था जेके हिननि जी 12 महीना इस्तेसाल था कनि, रत ऐं सत हिननि जो पीअनि था, मज़दूरी खाइनि था हिननि जी। ऐं बिल्कुलु जीअं असां ॾिसंदा आहियूं त भिटाईअ जो जॾहिं मेलो थींदो आहे त उन ते अहम शख़्सियतूं वञी कब्ज़ो कंदियूं आहिनि, भिटाई उन्हनि जो न आहे। हाणे ही मज़दूरनि जो ॾींहुं आहे त मज़दूरनि खे भेटा नथा ॾियनि, मज़दूरनि खे ख़बर ई कान्हे। जीअं तव्हां रखे वारे जी ॻाल्हि ॿुधाई त मज़दूर थो चए त कंहिंजो ॾींहुं आहे, ऐं इहा लातालकी या इहो कटियल जेका शइ आहे त इहा बहाल करण जे लाइ असां हीउ प्रोग्राम कयो आहे। पर ब्रेक वठूं। नाज़रीन असांजो हीउ प्रोग्राम जा हूअं त केतिरा ई पासा ऐं पहलू हुया अॼु डिस्कस करणा हुया, पर मज़दूरनि जो मौज़ू जेको आहे उहो तमामु अहम आहे। असीं साही था वठूं ऐं उनखां पोइ वरी असीं हाज़िर था थियूं। नाज़रीन प्रोग्राम में वरी असीं हाज़िर आहियूं। ब्रेक ते वञण खां पोइ मज़दूर जी ॻाल्हि जी प्राइमरी में हूंदो त मज़दूर जी ॻाल्हि हिकिड़ो सबक़ बि हूंदो आहिनि, त हुन जूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि मज़दूर जूं। जीअं अयाज़ चवंदो आहे त सॼो ॾेह जे करे ॾाटरा उभा, लखे ईद जा चंड उभरी पवनि। अॻे चवंदा हुआ नारो बि हणंदो मज़दूर यूनियनियूं बि हणंदियूं त वॾेरे जे वात ते हथोड़ो मज़दूर जो। हाणे त रुॻो हथोड़े वारो अकेलो वञी रहियो आहे, न उहे यूनियनियूं उहे कमु थियूं कनि, न उहे तहरीकूं थियूं हलनि मज़दूर जे हक़नि जे लाइ, न वरी मज़दूर इन्हनि प्रोग्रामनि में हो घुराइनि था, न उहे बीड़ी ॿधण वारा उन्हनि जो हिसो आहिनि। तनज़ीमुनि जो हीउ धंधो थी वियो आहे हिकिड़ो उन्हनि जे नाले ते। जीअं NGOs वारा मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स वठंदा आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि जे मसइलनि जे नालनि ते, त ही मज़दूर जो हिन धारा खां कटियल हुजनि। छा आहे एहसास जी ॻाल्हि आहे। लतीफ़ सरकार यादि थो अचे, सिंध जे आम माण्हूअ जी हिकिड़ी लाइन में ज़िंदगी खे बयानु थो करे, आणीन ऐं चाढ़ीन ॾुथ ॾियाड़ी सूमर। मारी थी चए त असांजा मारू इहे थी यार, रोज़ वठनि रोज़ आणनि। जॾहिं मूं चयो त उहे मज़दूर जेके ख़ाली हथे वञनि था, जिन खे कमु नथो लॻे। न पर इन जी हिकिड़ी नेचुरल ॿी बि फिलासफ़ी आहे त पखी ॾिसो न, पखी अॼु ते जीअंदो आहे त अॼु जो खाधो वरी सुभाणे नए सिर। ही जेके हराम खोर ऐं मुनाफ़े खोर माण्हू आहिनि जेके पंहिंजे ईंदड़ नसलनि जे लाइ ही ज़हर गॾु था कनि पिया, ॿियनि जी ज़िंदगियुनि ते पैसो दौलत ऐं माल, ही जेके सरमाएदारनि पंहिंजूं संदूकूं वठी भरियूं आहिनि, सियासतदाननि जूं संदूकूं, जेका अणमई मिल्कियत जेका आहे उहा न हिननि जे पीउ वटि हुई, न ॾाॾे वटि हुई, न नाने वटि हुई, न परनाने वटि हुई। त इन ते पाण ॻाल्हायूं त कल्ह जो कंगलो जेको अॼु जो करोड़पति, कल्ह जो लखपति, अॼु जो अरबपति ऐं कल्ह जो करोड़पति, अॼु जो खरबपति कीअं बणियो आहे। पर हिकिड़ो कॉलर आहे, काल वठूं। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पंहिंजो नालो ॿुधायो। सनम। जी जी तव्हां छा पुछणु चाहींदव? मां इहो डॉक्टर साहब खां सवाल कंदमि, प्रोफेसर साहब सां। जी जी। लाड़काणे में किरोड़नि जी बजट थिए थी। जी जी। ऐं उते किरोड़नि जा कम जेके थियनि था, पोइ बि मतिलबु तव्हां रोडनि जी हिते हालत ॾिसो छा थियो आहे। सनम मां गुज़िरियल प्रोग्राम में रोड भरिया पिया आहिनि, इहा बजट वञे कान्हे, कहिड़ी बजट ठाही वञे। चोथा आहे जिन्हनि वटि रुपयो बि न हुयो ऐं उहे सुञा हुया ऐं अॼु उहे करोड़पति थी विया आहिनि। इहे काॾां थिया इहे करोड़पति? इहा बजट काॾे थी वञे? कहिड़ो प्रख्याति कमु थियो आहे लाड़काणे में? तव्हां लाड़काणे जी हालत ॾिसो, मींहुं थो वसे त माण्हू पैदल जेको माण्हू वञे उहो गुज़री नथो सघे, छाजे करे रोड पाणी में भरिया पिया आहिनि। पुट वॾी महिरबानी, तव्हां कॉल करे पंहिंजी ॻाल्हि कई, तव्हांखे लख वाधायूं हुजनि जो मां पंहिंजे नियाणियुनि खे एतिरो बाशऊर ॾिसणु चाहियां थो त हू दांह कनि। सची थो चवां,
असांजी जंहिं ॾींहुं औरत सुजाग थी पई न, अहिड़े क़िस्म जी दाहूं कई न जी, त असां हिननि खे लोॾे विझंदासीं बाक़ाइदे। जीअं पाण तव्हां चयो त इहा बजट काॾे थी वञे, असांजो अॼु जे प्रोग्राम जो ख़ासि मतिलबु आहे करप्शन करप्शन ऐं करप्शन। इहो हिकिड़ो ओपन सीक्रेट अंग्रेज़ी में चवंदा आहियूं, हिकिड़ो उहो राज़ आहे जेको खुलियल आहे, जेको हर को ॼाणे थो पियो। बजट सां कहिड़ो हशर थो थिए पियो त बजट अधु त खाई था वञनि मथां, जेका बजट थी अचे किरोड़ वारी बजट खाई था वञनि त ग़रीब माण्हू जो केस थो थींदो, छा थींदो ग़रीब माण्हू जो? कहिड़ी हालत आहे लाड़काणे में? तव्हां अची ॾिसो, मींहुं थो वसे त उते गुज़रण जी जॻह कान्हे का। जी मां प्रोफेसर साहब सनम ॿुधाए थी त लाड़काणे में लाड़काणो पैकेज जे नाले ते अरबे रुपया अचनि था, उहे कोन्हनि के MPs MNS के फंड आहे, मिनिस्टर आहिनि उतां, शहीदनि जो शहर आहे, बुढ़नि जे दड़े जो माना वारिस ऐं मालिक शहर आहे ही। ऐं उन सां हालत इहा आहे, तव्हां लाड़काणे वञो ऐं लाड़काणे ॾिसो, जेको ही कालर चवे थी इहा ई हालत आहे लाड़काणे सां, त सॼी सिंध सां हालत ॿी कहिड़ी। मां पाण लाड़काणे जो मां गुज़िरियल प्रोग्राम में बि दाह कई, छो त मां उन रस्तनि तां गुज़रियो आहियां जंहिंमें खॾा खूबा गटर जो पाणी पियो आहे, न गाॾी थी वञी सघे हुतां। रिक्शा जो त पहिरियों जेको व्हील आहे उहो ई अंदरि थो हलियो वञे पियो। बिल्कुलु मूंखे चङी तरह नरेंद्र वारे चौक ते वञी ॾिसो, बस स्टैंड ते ॾिसो, मिटी कीअं थी उॾाम में दज़, गटरनि खे मेन होलनि खे ढकण कोन्हनि के, माण्हू उन में किरनि था, मोटरसाइकिलूं एक्सीडेंट था थियनि पिया, उते लंघण जी जॻह कान्हे। गटर लाड़काणो गटर आहे। जेकॾहिं ही MNA साहब MPA साहब ऐं मोहतरमा जी भुटे साहब जी वरसी ते वञनि था, ख़बर न आहे त इहा बाईपास ॾियारे, बाईपास ठहिराई इन जे करे अथऊं त जीअं असां न ॾिसूं, या मथां माण्हू एहतजाज कनि, या मथां शकियूं लॼी थियूं। मां त चवां घेराव न कनि, जेको उन्हनि खे करणु घुरिजे। लाड़काणे जूं ॿ फज़ीलतूं, पहिरीं ॻाल्हि मुंहं जो दड़ो, हिकिड़ो तहज़ीबी सकाफ़ती तारीख़ी शहर आहे। ॿियो भुट्टा साहब असांजा अज़ीम शहीद, बिल्कुलु राणी हुजे, भुट्टो साहब पाण हुजे, जिन असांखे शऊर ॾिनो, पर असांजा पोयां उहे छा था कनि पिया। अरे तव्हांखे त इहा ॻाल्हि सोचे ई त साईं शहीदनि जो ही शहर आहे, असां उनखे अहिड़ो ख़ूबसूरत ठाहियूं, घटि में घटि उन्हनि जो कर्ज़ त आहे असांजे मथां, त असां जेके कैबिनेट में वेठा आहियूं। छा हालत आहे तव्हां ॾिसो न त शहीदनि सां कहिड़ो इंसाफ़ थियो आहे। भुट्टे साहब सिंध लाइ पाकिस्तान जे लाइ जान ॾिनी आहे, उन जे शहर जो बाबा ॾिसो केस छा हाल खुलियो लॻो आहे, पियो न आहे। बीबी जे कातिलनि जी अॼु ताईं पकड़ धकड़ थी आहे। त बहरहाल इहे त अंदर जा वढ आहिनि जेके हर सिंधी जे अंदर में आहिनि। उहा त बेदर्द बेवफ़ा अॻियां रोअण अखियुनि जो ज़ियान आहे। जंहिं माण्हू खे दर्द बि न हुजे, जंहिंमें वफ़ा बि न हुजे, उनजे अॻियां रोअण अखियुनि जो ज़ियान आहे, शाइर थो चए पियो। पर पोइ बि असां रोइण जे बजाए ॻाल्हाईंदासीं ऐं ॻोढ़नि जूं ॻाल्हियूं बार बार वरजाईंदासीं, त जीअं ही सिंध नई सिंध जेका आहे, तव्हां सोशल मीडिया ॾिसो, फेसबुक, सिंगल सेंटेंस बि हिन गवर्नमेंट जी हक़ में न आहे। सभु माण्हू बिगड़िया ऐं बाहि लॻा बीठा आहिनि पिया त सिंध जेका हिननि ॾेखारी आहे, इश्तिहारनि जे वसीले ॾेखारनि था, ऐं सिंध उहा जेका कालर्स ॾिसी ऐं अखियुनि ॾिठो अहवाल ॿुधाइनि था। हाणे ॻाल्हाइणो इहो आहे, तकलीफ़ सभिनी खे आहे, छो थियो आहे ईअं। पहिरीं काज़ ऐं इफेक्ट जी ख़बर पए, काज़िस छा आहिनि, ईअं छो थियो आहे, भला अवल छो न थींदो ईअं। छा लाइ त अॻे माण्हू में साञा हूंदी, दर्दु हूंदो हो, अहसासु हूंदो हो, अहसासु मरी वियो आहे। असां रिश्तनि खे बि कारोबार में आणे छॾियो आहे। अखियूं खोले तव्हां समाज खे ॾिसो, असां जंहिं दौर में पढ़ंदा हुआसीं त असां इहो ॻाईंदा हुआसीं त 100 विञाइजे, 100 न विञाइजे, 1000 विञाइजे, हया न विञाइजे, लख विञाइजे, लछण न विञाइजे, करोड़ विञाइजे, कुर्ब न विञाइजे, पदम विञाइजे, प्रीत न विञाइजे, खाइजे त खाराइजे, न त असुली न खाइजे, लाइजे त निभाइजे, न त असुली न लाइजे। हाणे 10 हंधनि ते लॻाइनि था पिया ऐं कोई कंहिंखे पुछण वारो न आहे। जितां पैसो ॾिसी मूंखे जॾहिं प्यार खे तिजारत कयो थो वञे, मुंहिंजा 6 उस्ताद बुखारी चवंदो आहे न त प्यार ॾेई तूं प्यार घुरींदो, हेफ़ हुजे उस्ताद आशिक नाहीं आहीं तूं यार वॾो वापारी। सो प्यार में बि वापार अची वियो आहे। जी ॻाल्हि आहे, पर हींअर त वाक़ई प्यार जो वापार थो थिए पियो। यानी सणबो ॾिसी जंहिंखे गंढिजे थो माण्हू, वरी ॿियो सणबो थो। हो साईं, हो अनवर कंबराणी चवंदा त सुखे जा साला घणा, भींगे जो भेणियो न को, भींगे वीचारे खां भेण केरु वठे कोन थो, ऐं सुखियो जेको माण्हू आहे उनजी कढ खल कहे। हिकिड़ो कालर आहे पंहिंजे वैल्यूज़ जे हिसाब सां असीं उनजी काल ॿुधूं। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? दादा अनवर पंजवाणी थो ॻाल्हायां, बदीन मां भाऊ। जी जी संजराणी साहब, छा चवणु चाहींदो तव्हां? अदा चवण जो मतिलबु इहो आहे त पाणी चवनि था त जेकॾहिं घणो न हुजे त नक ॿोड़िजे त कुझु गैरत वरी पवे।
पर हे असांजा MP MLA एॾो सारो कराची में एॾो सारो थियो आहे, इन में को पुछण कोन्हे, कोई इहे कहिड़े मर्ज़ी दवा आहिनि? अञा कुझु पुछणु चाहींदो, अञा कुझु ॻाल्हाइणु चाहींदो? न बसि इहो घणी अथनि ॿुधण जहिड़ा आहे। हा बसि उहो पंहिंजो अमर जेल वांगुरु त नक हूंदो त ज़ाहिर ॻाल्हि आहे त उन ॿुॾंदो न, जंहिंखे नक ई न हुजे। सिंधी में चवंदा आहियूं त ढकणी में ढुक पाए, ढकणीअ में केतिरो पाणी ईंदो, हया वारे माण्हू लाइ इहो ई काफ़ी आहे जेकॾहिं ॿुॾणु चाहे। चवंदा आहिनि सिंधी में भेण नक ई कोन्हे को। हेॾो माण्हुनि एॾा एहतजाज कया, माण्हू मरनि था, माण्हू ख़ुदकशियूं कनि था, अॻियों नक हुजे त एहसासु। साईं हींअर प्लास्टिक सर्जरी जो दौरु आहे, नक प्लास्टिक जा ठाहे हणनि। हा संजराणी साहिब इहा सही ॻाल्हि अथव साईं नागपाल जी, त प्लास्टिक जा नक हयूं था वतन, जेकॾहिं असुली नक हुजनि त घटि में घटि कुझु न कुझु शर्म हया अचे न। माण्हू खे भला अखियुनि सां ॾिसो था तव्हां छा माण्हुनि जी हालत कई आहे पिया। तव्हां रुगो बैंकुनि जो पेट था भरियो। हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधायां, तव्हां खाई त कोन सघंदो इहा माया जेतिरी तव्हां गॾु कई आहे न, बैंकुनि जो पेट था भरियो। तव्हांखे इहा ॻाल्हि विसरी वई आहे त सुभाणे मरणो आहे। जेकॾहिं इहो यादि अची वञेव न त ॾींहं जा तारा नज़र। फेसबुक ते हिकिड़ो वॾेरो ॾेखारियो अथऊं, क़बर खोटरी पई आहे, क़बर में नाग आहिनि, चए थो आख़िरी आराम गाह मुंहिंजो हे अथव। हाणे उहे नीला पीला नाग विछूं ऐं ज़मीनी जेके मतिलबु ठीकु आहे माण्हू त मरी वियो, पर आख़िरी आराम गाह त तव्हां इहो ॾिसो पंहिंजो त इहो कलर अथव, इहा मिटी अथव, इहा बि या नसीब कंहिं कंहिंखे नसीब कनि जा त लाश ई कोन था मिलनि पिया। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत ॾाढो मूंखे वणंदो आहे, अहसासु ॾियाराए तव्हांखे। चए थो जा भूम पेरे मुंहुं, मुंहिंजे पेरनि हेठां मिटी आहे न, सा भूम मथे सजणे, मुंहिंजे पिरनि जे मथां जॾहिं पूरियूं था त उहा मिटी उन्हनि जे मथां पई आहे। धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं, वॾा वॾा जोधा जवान प्यारा माण्हू, सिकंदर बादशाह जहिड़ा। जी भला असांजे शहीदनि जो कब्रिस्तान उभे ॾिठासूं, पाण दफ़नाए पाण मिटी या बुक भरे विझूं था। इन करे तव्हां में इबरत अचे। धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं, ॾींहं मिड़ेई ॾूं उथी लोच लतीफ़ चए। पर माण्हू में अहसासु पैदा थिए आहे मिटी थियणो। ख्वाजा फरीद चओ मिट्टी नाल न झगड़ा कर तू भी मिट्टी ओ भी मिट्टी। जी कबीर जो बि आहे न, घोड़ा मिट्टी जोड़ा मिट्टी, मिट्टी दा सवार मिट्टी मस्त करेंदी यार। हिकिड़ो कालर आहे, काल वठूं। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं जावेद अली चांडे पियो ॻाल्हायां, सीता रोड रहमानी नगर मां। जी जावेद साहिब छा चवणु चाहींदो तव्हां? साईं असांजो अर्ज़ु आहे त असांजे शहर सीता रोड तव्हांजो चूंडियल पर MPA बि रहियो आहे, रहमानी नगर इमरान ज़फर खान निगारी साहब। हाणे MNA आहे उहो, हाणे MNA आहे उहो, पर MPA बि रहियो आहे न साईं, असांजे शहर जो आहे न साईं। जी जी गवर्नमेंट त पीपल्स पार्टी जी आहे, पीपल्स पार्टी जो MNA आहे न साईं। जी जी त असांजे शहर में पीअण जो माना पाणी कोन्हे मिठो, ऐं इहो पुराणो मसइलो आहे हितां जो। ऐं हाणे जेको आहे सो ॿुघिया फीडर वापदा लाइन लाइसेंस जे करे बंदि पियो आहे, त असां सीता शहर जी कोटा जी बिजली उन मां ॾाढ मुड़सी करे ॿुघिया फीडर खे पियो ठगे। छो जो अलाए रखे ॿुघे जो ॻोठ आहे उते धणी बश खान ॿुघियो, उनजो जेको सो सोरो साहब आहे इमरान साहब जो साईं। जी जी असांजे कोटा जी जेको आहे बिजली उन्हनि खे पैसा वापदार। अच्छा धणी बस ॿुघियो ॻोठ त सीता खां इलाही परे आहे, खेरपुर नाथन शाह ऐं गुलज़ार थेबो ॻोठ जे साम्हूं आहे न। हिते ॻोठ आहे न साईं, तालको केन शाह साॻो आहे न साईं। हा हा त परे आहे तव्हांजी बिजली किथां केन शाह मां त कटराए? केन शाह मां साईं सीता में ख़ुदि गिरड स्टेशन आहे न सीता में, त ॿुघिया फीडर लाइन लाइसेंस जे करे माना बंदि पियो आहे। हेलो जी जी हा ॻाल्हायो तव्हां। लाइन लाइसेंस जे करे उहो ॿुघिया फीडर बंदि पियो आहे, त असांजी सीता जी जेकी बिजली शहर जी उहा जेको सुने ॾाढ मुड़सी वापदारनि सां गॾिजी रिश्वत ते या ॾाढ ते उहा बिजली असांजी पैसा इस्तेमालु कनि। केरु बि पुछण वारो ॾिसण वारो केरु बि कोन्हे। तव्हां उथी पओ चांडिया साहब, सीता जा शहरी उथी पवनि, रेलवे फाटक बंदि कयो, शहर बंदि करायो, तव्हांजो हक़ आहे। तव्हांजे मथां इज़ाफ़ी वापडा वारा हणंदा हूंदा, यूनिट हणंदा हूंदा। काफ़ी एहतजाज थियो आहे शहर में, हिते एहतजाज थियो आहे तव्हांजे टेलीविज़न ते। ज़रूरु इमरान लिगारी साहब ॿुधंदो हूंदो प्रोग्राम, हुनखे नोटिस वठणु खपे, जेकॾहिं न त वरी असां प्रोग्राम कंदासीं, वरी तव्हां कॉल करे ॿुधाइजो छा थींदो उनखे। हाई स्कूल आहे साईं, मेन असांजो हाई स्कूल, सेकेंडरी स्कूल, डिग्री कॉलेज,
असांजे पंजे वाड़ जो नेकर सिस्टम तबाह हुआ, उहो नेकर सिस्टम सॼो उन डिग्री कॉलेज हाई स्कूल में पियो थो वञे। रोज़ हिते झगझगा लॻी पई आहे हेड मास्टर सां, उस्तादनि सां, पाड़े वारा बि निकिरा। बाबा असां काॾे कयूं, असां दरख़्वास्तूं ॾेई असां हिननि TMO सां मिलियासीं, विज़िट करायोसीं, बाबा ही मसइलो असांजो हल कयो। त हे जेको असांखे रुगो 100 फुट उहा नाली ॼण असांजो डायरेक्ट वञी टीचर में वञी ये तव्हांखे नालियूं इहो TMO कोन ठहिराए ॾींदो, इहो MP ऐं MNA खे फंड बि ॾींदो हूंदो। हिते साॻी हालत आहे सॼी सिंध जी, जीअं सीता जी हालत आहे। अदा ॻाल्हि दर्द एहसास जी कयां पियो मां। ही त ख़ैर बुख ऐं बेरोज़गारी पंहिंजी जॻह ते माण्हू सही बि वञनि था, असां बुखुनि जा हिरियल माण्हू आहियूं। मां उन्हनि औरतुनि जी ॻाल्हि थो कयां जेके बेॾोह मारियूं थी वञनि पियूं। तव्हांखे यादि हूंदो त जेकाबाद जी तारा खोसो जंहिंखे कारी करे मारियो वियो, असां वटि का दाद फ़रियाद कोन्हे जो सुप्रीम कोर्ट इन्हनि ॻाल्हियुनि जो नोटिस थी वठे पई। सभ खां ॾुखो ईंदड़ ही ॾहरकी जो वाक़ियो जंहिंमें 12 सालनि जी धीअ छीमा ऐं अलाह वधाई ॿिन्ही सां ज़ुल्म करे उन्हनि खे साड़े मारे फिटी था करे वञनि। हाणे ही को रहंदड़ दुनिया 21वीं सदी आहे, हे ग्लोबल वर्ल्ड था चओ, यानी कारी राति लॻी पई आहे। त चवण जो मतिलबु इहो आहे त उन्हनि जिन जे दरनि में इहे लाशा था पहुचनि, या बेगुनाह माण्हू रोज़ हिते कराची में मरिया था वञनि पिया, लाशा जंहिंजे घोटकी ज़िलो त माना नंढा नवाब वॾा सरदारनि जो ॻढ़ ज़िलो आहे, ऐं उते इहे औरतूं सड़नि थियूं। त इहो ख़ुदि हिकिड़ो सरदारनि जे लाइ बि सुवालु आहे त उहे सरदार उतां जा छा था कनि, जेके अमुन नथा ॾेई सघनि, जेके कंहिंजी ज़िंदगी नथा बचाए सघनि, उन्हनि खे को बि हक़ु कोन्हे को चङ मुड़सी करण जो ऐं चङे थियण जो, चङे सॾाइण जो। ब्रेक वठूं, नाज़रीन असांजो प्रोग्राम जारी आहे, वठूं था हिते नंढड़ी साही, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार साईं प्रोफेसर साहब हिकिड़ो कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल वठूं त पोइ वरी तव्हां ॾे अचूं था असीं। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? घोटकी खां कामेड़ कमदीन मलिक ॿुधाए। जी जी छा चवणु चाहींदो? अर्ज़ु इहो आहे त असां मसइलो इहो आहे त असां वटि पाकिस्तान में 4 सूबा आहिनि जी, जेको तव्हांजो प्रोग्राम हले थो उन में प्रोग्राम में पंजाब जो माण्हू त पंजाब जी गिटियूं, पंजाब जा रस्ता, पंजाब जो रोड सभु साॻा ई MP आहिनि जेके हज़ारे 100 साल खां माना अबो ॾाढो उन्हनि जो अचे पियो। आख़िर हिन मौसम जान की छुटिजी वई हिन गिची में असां को पीपल्स पार्टी गिची में फिल्म आहे असांखे असांजी जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी हूंदी त असां सिंधी माण्हू कॾहिं बि ख़ुशहाल न रहंदासीं। इहो कारण आहे कुझु बि न आहे। डॉक्टर साहिब हुजे, तव्हां हुजे, केतिरा ई प्रोग्राम कयो, असल में छा आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वजूद ख़तमु थी वञे न, हिन में असांजी बहितरी आहे सिंधी माण्हू जी। असां वटि हिन वक़्तु एतिरा परेशान हूंदा सिंधी माण्हू माना ख़ुदकुशी लाइ बि जेको ज़हर बि नथो मिले असांखे, एॾी असांजी परेशानी आहे। महिरबानी ही घोटकी खां जेको कॉलर हुयो उन जी परेशानी इज्तिमाही परेशानी आहे, हो थो चए त सॼी सिंध परेशान आहे। असां गॾु आहियूं हुन सां, असां इन परेशानी ते ई ॻाल्हायूं पिया। अहसासु जेसिताईं पैदा न थींदो, जेसिताईं इहो माण्हू महसूसु न कंदो त ही मुंहिंजा बच्चा आहिनि, ही मुंहिंजा माण्हू आहिनि, ही मां आहियां। असां तसौफ़ में वहदत मां इहो सिखियो आहे जी, त ही मां आहियां। जेसिताईं इहो अहसासु न पियो, मूं हुन ब्रेक खां ॻाल्हि पई कए त कीअं माण्हुनि खे मारियो थो वञे। इन्हनि ताज़ा जेके वाक़िया आहिनि मूं वटि, त जीअं पानोरामा, जीअं पिक्टोरियल शयूं हूंदियूं आहिनि न, सबीन महमूद जंहिं हेतिरी उमिरि ताईं शादी न कई, हुन वटि अहसास जा अंबार हुआ, जंहिं पंहिंजो सभु कुझु माण्हुनि लाइ अर्पे छॾियो। छा थी चए, मुल्क माण्हुनि जे बहितरी ऐं तरक़ीअ लाइ ठाहिया वेंदा आहिनि। हुकूमतूं अमन अमान ऐं उन्हनि खे वाद वीज लाइ, गुरबत खे ख़तमु करण खां, तालीम खे आम करण खां, इंसाफ़ खे जल्दी ॾियण खां। असां वटि इंसाफ़ पर पोटे खे बि नथो मिले, जंहिंखे केस जी ख़बर ई न हूंदी, ऐं FIR सही नथियूं कढजनि, कोर्टुनि मां वॾा कातिल रहज़न धाड़ेल छुटियो वञनि। त आख़िर कॾहिं असां सुधरियल दुनिया जा शहरी थींदासीं? हिन ग्लोबल वर्ल्ड खे त छॾियो, कॾहिं इहो थींदो? हाणे असांजा मुसलसिल प्रोफेसर मारिया था वञनि पिया,
यानी जेको इल्मु ॾिए थो पियो, मुंहिंजो तमामु गहरो भाउ जहिड़ो दोस्त हो सिप्ते जाफ़र ज़ैदी, प्रिंसिपल थियो हींअर कॉलेज जो, हुनखे लख माण्हू सुञाणनि था, हुनजे जनाज़े खे ॾिसो अखियूं रोई वेहंदियूं। छा लाइ त उहो आम जी ख़िदमत कंदो, छा लाइ त उहो 20 ग्रेड में हूंदे मोटरसाइकिल ते हलंदो। त उहे माण्हू जिन पंहिंजो पाण खे डिवोट कयो आहे, जिन इल्म जी ख़िदमत कई आहे, जिन इंसाननि जी ख़िदमत कई आहे, बिना रंग भेद भाव जे, तव्हां उन्हनि खे ईअं था मारे छॾियो जीअं माण्हू झिरकी खे बि न मारे जेकर। त ही अहसासु जेसिताईं न आहे, रुगो मेड़ जो शौक़ु, छो त इन घुर्ज खे जेका हीअ बुख आहे, इन जो किथे बि दंग कोन्हे को। मूं छा चयो त तव्हां बैंक जो पेट था भरियो पियो, छा लाइ त अहसासु कोन्हे। अहसासु छो कोन्हे? असांखे उहे शयूं न पढ़ायूं थियूं वञनि, न सम्झायूं थियूं वञनि, न उहे क़दुरु ॾिना था वञनि। त जेसिताईं इहे क़दुरु माण्हुनि में न ईंदा, जंहिंखे तव्हां इक़दार चओ, वैल्यूज़ चओ, कहिड़े बि नाले सां सॾियो, त बाबा नंढे वॾे जी सुञाण हुजे, माण्हू कुझु ख़िदमत करणु सिखे, कुझु ॾियणु सिखे। ही त रुगो वठनि था, ऐं वठनि बि फुरलुट जे बुनियाद ते था। हिकिड़ी जेका असलियत वारी ॻाल्हि आहे, हलीम बिरोही साहब कई साल अॻु में ॻाल्हि कई हुई त जेकॾहिं तव्हांखे माण्हू जी असलियत ॼाणणी आहे त तव्हां 5 साल पोइ थी वञोसि त 5 साल अॻु में कीअं हुयो, उनखां पोइ 10 साल पोइ थी वञोसि, पोइ 20 साल तव्हां पोइ ते वञी उन माण्हू खे ॾिसो त इहो 20 साल माण्हू अॻु में छा हुयो, तूं छा हुई, छा मां छा थी वियो वांगुरु, त तव्हांखे उन माण्हूअ जी सॼी जेका तस्वीर आहे, असलियत आहे, हक़ीक़त आहे, उहा तव्हांजे साम्हूं अची वेंदी। त जीअं असां चयोसीं कंगला करोड़पति कीअं बणिया, तव्हां प्रोफेसर आहियो, डॉक्टर बदर उजण साहब हिन प्रोग्राम में आयो, उनखे हिकिड़ी पुराणी गाॾी हुजे, फ्लैट कंहिं ज़माने जी वरितल हुयसि, लियारी कॉलेज में अंग्रेज़ी जो सब्जेक्ट पढ़ाईंदो आहे, जेको होम सेक्रेटरी रही चुको हुजे, जेको DC ऐं कमिश्नर रही चुको हुजे। अहिड़ा मिसाली किरदार बि आहिनि असां वटि, पर घटि आहिनि, उहे तरक़ी नथा कनि। ही कल्ह जा कमदार, ही कल्ह जा चमचा जेके आहिनि, उहे कीअं चढ़ी विया आहिनि ऐं कीअं तरक़ी कई अथऊं। छा हुकूमत न आहे, रियासत न आहे, निज़ाम न आहे, चेक ऐं बैलेंस करण वारा इदारा कोन्हनि के, नेब छा थी करे, एंटी करप्शन छा थी करे, ही सरकार सॻुड़ी छा थी करे? सभ खां वधीक करप्शन हूंदी आहे एंटी करप्शन में, जंहिंखे एंटी करप्शन बि सिंध असेंबली में चयो। ऐं मंज़ूर वसाण जेको उनजो वज़ीर आहे, त उहो छा थो चवे त असां करप्शन जी कोशिशि करे रहिया आहियूं, पंहिंजे हुन वधाइण जी, करप्शन खे अञा वधाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं, मल्टीप्लाई करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। हाणे इहा का भुल आहे या चुक आहे या इहो सच आहे? असेंबली खे भोग नथी निकिरी न आयो आहे, इहो असेंबली खे भोग, हिननि माण्हुनि खे भोग सम्झो आहे हिननि, ऐं सच पाण ॻाल्हायो आयो त असां कोशिशि कयूं नथा, असां करप्शन कई आहे, कंदा रहंदासीं, न मतिलबु इहो आहे। साईं मुंहिंजा हाणे ॻाल्हि इहा आहे, मां अॼु अॻु चयो त अहसासु न आहे, उहो इल्मु न आहे, उहा सम्झ न आहे। दुनिया जा सभु मज़हबी सहीफ़ा खोलियो, ॻाल्हि सॼी ते आहे। भला मूंखे दुनिया जूं शख़्सियतूं ॿुधायो, हज़रत मूसा, हज़रत ईसा, हुज़ूर जन जी शख़्सियत, गुरु नानक, ही जेके आहे सभु ग़रीब आहे। मां चवंदो आहियां त हाणे माले ग़नीमत घणो ईंदो हूंदो। हज़रत अली जे घर में 3 ॾींहं मानी नथी बचे पई, छो? छा आहे त ही दर्द रखनि था, सम्झ रखनि था, शऊर रखनि था। क़ुरान मजीद तो चए त ही ढूंढ आहे, हिन जा तालिब कुत्ता आहिनि, हे पैसे जी ॻाल्हि भिटाई बि चयो आहे न, कुतो तालिब ढूंढ जो, असीं कुते कीड़, पेई आहे चीड़ काराए जे कन में। कंहिं बि बाशऊर माण्हू खे ग्रंथ साहिब खे खोलियो, हुन में लिखियलु आहे पापा बाजऊं होवे नाही, बिना ग़लत जे, बिना करप्शन जे, बिना खांचे जे दौलत गॾु न थींदी। पापा बाजऊं होवे नाही, मोया साथ न जाई। वरी जॾहिं तूं वेंदे त खयूं कोन वेंदे। असां वटि मशहूरु चवणी आहे त कफ़न में खीसो न थींदो आहे, ईअं जीअं भगत कंवर राम जे उन में जुबे में खीसो न हूंदो, जेका घोर मिलंदी उहा विराए छॾींदो। इहे माण्हू बि हुया, इहे माण्हू आहे, इहे माण्हू सही अजब माण्हू हुया, सिंध जा उहे अमल माण्हू। इन्हनि मां सिखजे साईं, वाह, जेको ॾींदा ॿियनि खे ॾींदा। पर हुनजी त साईं इंतिहा आहे कैरेक्टर जी। हिकिड़े फ़क़ीर अची सवाल कयुसि, हाणे तंहिं वक़्तु हो झोली फेरे चुको हो, चई अलाह जो हवालो थी, मां ॾाढो ज़रूरतमंद आहियां। वरी ॿीहर वियो आहे, हाणे ज़ाहिर आहे जिन खे जेतिरो सरी सघे पियो उन्हनि ॾिनो। हाणे ॿीहर जॾहिं भगत साहिबु मोटी आयो त हुनजे बुक में चंद सिक्का हुया, नोट न हुआ, यानी ईअं सम्झो कड़का 20-25 रुपया हुआ। हुनखे जॾहिं ॾिनई त ज़ाहिर आहे हुनखे थोरा लॻा, खणी भगत साहिब जे मुंहं में हईं, यानी ॼण हुनजो कर्ज़ाऊ हुयो। माण्हू जॾहिं पकड़णु चाहियो, हाणे निमाण आई ऐं तसौफ़ छा खे चइबो आहे,
त चरियो आहे छा भगत खे छो तो मुंहं में सिका वाहे कढिया? त भगत छा पियो चए, बाबा इन्हीअ खे न चओ, हिन वटि ज़रूरत वधीक हूंदी न, मां उहा न पूरी करे सघियो आहियां। यानी इहो आहे ॿियनि जो अहसासु हुजणु। जॾहिं त हिन बेगुनाह खे धकु लॻो वियो, पर चए थो त न इन्ही खे न मारियो जो इन जी ज़रूरत मां पूरी न करे सघियो आहियां। हीउ अहसासु जॾहिं असां में पैदा थींदो, तव्हांखे रब जे क़रीब वञिणो आहे। असां सहीफ़नि जी ॻाल्हि पिए कईसीं त रब जूं सिफ़तूं जेसि ताईं, सभ खां वॾी सिफ़त आहे रहमान रहीम जी। क़ुर मजीद चए थो त धरती वारनि ते रहम कयो त तव्हां ते रहम कयां। हे असां रहम था कयूं सिंध जे माण्हुनि ते जी। हिननि जूं ख़ताऊं माफ़ु कयो त मां तव्हां जूं ख़ताऊं माफ़ु कयां। भला इहो छाजे लाइ आहे? इहे असां जॾहिं सम्झंदासीं कोन, इहो अहसासु पैदा न कंदासीं, वी डोंट लिव इट, त पोइ कहिड़े कम जो असां जूं रुॻो ॻाल्हियूं आहिनि, असां में उहो शऊर अहसासु कोन्हे। त हुनजी सिफ़त आहे ॾियणु, सॼी दुनिया खे ॾिए थो, हू दाता आहे। त जेके बि हुनजे क़रीब वञणु चाहिनि था उनखे ॾियणु सिखणु घुरिजे। असां ॾियणु त बिल्कुलु बिना वारे छॾियो आहे, पर वठण जी एतिरी हद आहे जो असांजी पूरी ई नथी पए। वठी 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 खज़ाना भरे भरे भरे। उहो हिकिड़े सेठ साहिब जी ॻाल्हि कंदा आहिनि न, इहो कारखानेदार जेके पिया माण्हुनि था, ईअं मज़दूरनि जो ॾींहुं आहे, पंहिंजे मुंशी खे चई, जेके खाता लिखंदा आहिनि, चई बाबा ॾिस त सही त मां जा केतिरा नसुल खाई सघनि था। हुनखे पंहिंजे मिल्कियतुनि जो शुमार न हुजे, मां दावा सां थो चवां त असांजा जेके हिते टाइकोन वेठा आहिनि, कहिड़ा नाला खणा, सभिनी खे ख़बर आहे, उन्हनि खे पंहिंजे असासनि जी का ख़बर कान्हे त कुल केतिरा आहिनि, केतिरी मिल्कियत आहे। त उहो न मुंशी हिनखे ॿुधायो हिसाबु हणी त साईं तव्हांजा 20 नसुल तव्हांजे हिन जमा कयल पैसनि मां खाई सघनि था, ज़िंदगी पूरी कनि था। त मथे खे धकु हणी चई मरी वियुसि, मुंहिंजे 21 नसुल जो छा थींदो? हाणे तव्हां पुछो था त माण्हू में बुख केतिरी आहे। हाणे 20 नसुल तुंहिंजा जेके ॿिया ईंदा उहे पिया हलंदा, त हुनखे चए थो मुंहिंजे 21 नसुल जो छा? जॾहिं त रोज़ी रोटी जो बंदोबस्तु सॼो हुनखे करिणो आहे, जंहिं पैदा कयो आहे, जेको ख़ालिक आहे, जेको ख़ल्क़ हुनखे डिपेंड करण वारा पखी आहिनि साईं, जानवर आहिनि। जानवर साईं। ऐं ॿियो हो सिद्दीक़ जेको शाइर आहे सिंध जो, चवंदो आहे जेकी अथी अॼु सुभाणे न हूंदो, सिद्दीक़ जय वाजे वांगे वज मथे खे मुरली करे। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। नाज़रीन, वरी असीं ईंदड़ हफ़्ते जुमे वारे ॾींहं ते हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अला भाई।